अज असां पंहिंजे हालात खे ॾिसूं, जाइज़ो वठंदासीं त हर फ़र्द पंहिंजी इनफ़रादी ज़िंदगी में मसाइल में जकड़ियो वेठो आहे ऐं इनफ़रादी ज़िंदगी खां इज्तिमाइयत ताईं मुल्क जो सॼो निज़ाम मसाइल जे भर चढ़ियल आहे। हर हिकु इन मसाइल जो पंहिंजे पंहिंजे अंदाज़ में सबब बयान कंदो त हिन मसइलनि जा वजूहात ही आहिनि, असबाब ही आहिनि। जेकर हीअं कयो आहे त मसइलनि जो हल निकिरे हा। असां सम्झूं था त 16 लफ़्ज़नि में तमाम मसाइल जो हल इस्लाम जे निज़ाम ते अमल। अॼु बि जेकॾहिं वतन अज़ीज़ पाकिस्तान में इस्लाम जो निज़ाम लागू थिए, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शरीयत के मुल्क जे क़वानीन में जगह ॾेई ऐं पाकिस्तान जे बाज़ारनि खां ऐवाननि ताईं, ऐवाननि खां अदालतनि ताईं, रोड रस्तनि खां थाणनि ताईं हर मक़ाम ते जेकॾहिं हुज़ूर जे शरीयत जे मुताबिक़ क़ानून साज़ी करे इस्लाम जो निज़ाम नाफ़िज़ कयो वञे त मुल्क जा तमाम मसाइल हिकिड़े लम्हे में हल थी सघनि था। असांजे लाइ अलमियो इहो आहे, बदकिस्मती इहा आहे त जॾहिं बि मुल्क जा मसाइल वधी वञनि था त हदफ़ तनक़ीद उलमा खे बढ़ायो वञे थो त मौलवी काॾे विया, मौलवी छा था करनि, मौलवियुनि खे ॻोल्हियो वेंदो आहे ऐं जॾहिं मौलवियुनि खे ॻोल्हण जो वक़्तु ईंदो आहे त उन वक़्तु यार ॻोल्हिया कोन मिलंदा। उहो वक़्तु आहे पोलिंग जो। मुख़्तलिफ़ नज़रिया ऐं निज़ाम आहिनि। हिकु तरफ़ उहे नज़रिया ऐं निज़ाम आहिनि जेके इस्लाम जे मुक़ाबिल आहिनि, उहे मुख़्तलिफ़ शख़्सियात ठाहिया, उहे मख़लूक़ जा ठाहियल निज़ाम आहिनि। ॿिए तरफ़ इस्लाम जो निज़ाम आहे जेको अल्लाह रब्बुल आलमीन जी हिन धरती ते सभ खां बहितर निज़ाम आहे, निज़ाम मुस्तफ़ा आहे, क़ुरान जो क़ानून आहे। ऐं जॾहिं उनजे फ़ैसिले जो वक़्तु अवाम खे अचे थो त तव्हां कहिड़े निज़ाम खे सपोर्ट कयो था, कहिड़े निज़ाम जी ताईद कयो था, कहिड़े नज़रिए जी हिमायत कयो था, कहिड़े नज़रिए खे वोट कयो था, उन वक़्तु असांजा मुस्लमान ॿाहिरि न उलमा नज़र अचनि था, न इस्लाम जे निज़ाम जी तरफ़ तवज्जो वञे थो। ज़रूर अहिड़ा बि मुस्लमान वॾो तादाद आहे जेके वोट कनि था, सपोर्ट कनि था, हिमायत करनि था, पर अक्सरियत ऐवाननि में अहिड़नि माण्हुनि जी मोकिली वञे थी जेके सरमाएदाराना निज़ाम खे तक़वियत ॾियनि था, जागीरदाराना निज़ाम खे तक़वियत ॾियनि था, दुनिया जे ॿियनि मुख़्तलिफ़ नज़रियात खे तक़वियत ॾियनि था, उनखे मज़बूत कनि था। ऐं 12-14 उहे उलमा जा नुमाइंदा या उलमा इकराम उहे पार्लियामेंट में वञी करे पंहिंजो निज़ाम कीअं ठाहे सघनि। 350 जी पार्लियामेंट में 12-14 माण्हू छा करे सघंदा। त असां इहो चवणु चाहियूं था त हीउ मौजूदा निज़ाम जेको असांजे मथां मुसलत आहे, हीउ सरमाएदाराना निज़ाम आहे। अॼु अवां हालात ते नज़र कयो त ग़रीब ग़रीब तर थींदो वञे थो, अमीर अमीर तर थींदो वञे थो, अमीर जी दौलत में इज़ाफ़ो थींदो रहे थो, ग़रीब पस्ती जे तरफ़ वधे थो। इन मसाइल जो हल इहो आहे असां निज़ाम मुस्तफ़ा जे लाइ वक़्त खां अॻु में बेदार थियूं ऐं सभिनी मसइलनि जो हल निज़ाम मुस्तफ़ा आहे। अवां इस्लामी तारीख़ ते नज़र कयो, अॼु असांजे मुल्क में सूरत हाल इहा आहे त महांगाई जे करे अवाम ख़ुदकुशियूं करे थो, महांगाई जे करे ज़िंदगी जो सिलसिलो रुकिजी वियो आहे, मसाइल हद खां वधी विया आहिनि। असांजे बॉर्डर ते पाड़ेसरी मुल्क में उलमा इक़्तिदार ते आया आहिनि। 40 साल उन्हनि जो मुल्क जंग में सड़ियो आहे। 40 सालनि जे जंग जे बावजूद 1.5 साल जे मुख़्तसर अरसे में उन्हनि पंहिंजे मुल्क के निज़ाम खे तक़वियत जे उन मक़ाम ते पहुचायो आहे जे असां खां कई गुना वधीक सस्ता ऐं फलनि वटा। सबब छा आहे? सबब इहो आहे त उते
ते सरबराह ममलिकत रोजाना सुबह जो पंजे वजीर अमीर मुशीर हुक्काम अफसरान सबनी के घुराए करे कुरान मां हुजूर जी हदीस मां उन्हनि जी तरबियत करे तो तई अवां जे मत ओदा ये तव्हां वटि अमानत आहिनि ही माल क़ौमी खजानो तव्हां वटि अमानत आहे खबरदार जे पंहिंजी ताकत जो गलत इस्तेमाल कयो खबरदार जे पंहिंजे इख्तियारात के गलत इस्तेमाल कयो खबरदार जे क़ौमी खजाने में को पंहिंजी आंगुर बोड़ियो करप्शन कयो बदउनवानी कयो दुनिया में भी जवाबदेह हूंदो ऐं क़यामत जे ॾींहुं अल्लाह जे आरो भी जवाबदेह हूंदो उहे अमानतदार ऐं नेक माण्हू इक़्तिदार में अची करे मुल्क के तरक्की जे इन मक़ाम ते पहुचायो थो जिते असां हिन वक़्त ताईं पहुचण जो तसवुर भी कोन था करे सघूं त पोइ मसाइल जो हल हिन में आहे असां उलमा जो साथ ॾियो जलसन में भी उलमा जो साथ ॾियो आहे इरादो जी ख्याल लगा दिया उलमा जो साथ ॾियण जो इरादो आहे चढ़ो जलसन में जी समझो था ॿुधा रहियो इलेक्शन मथां आहे ॻाल्हि जो ख़ुलासो इहो आहे असां उलमा जो जेकॾहिं सियासी महाज ते साथ ॾींदासीं त पोइ इस्लाम जो निज़ाम हिन धरती जो मुक़द्दर आहे ऐं इस्लाम जो निज़ाम उहो निज़ाम आहे जंहिंमें अमीर ग़रीब हीणे ताक़तवर सभिनी जा बराबर जा हुकूक आहिनि ऐं कंहिं बि क़िस्म जी तफ़रीक़ कोन्हे जेको असांजे मसइलनि जो असुल हल आहे अल्लाह रब्बुल इज़्ज़त शायद असांजे अवाम के जीअं हाणे ॿोलनि था कारे में मौलवी पोइ वारे ॾींहं बि ईअं ॿोलनि त कहिड़ो निशान आहे मौलवियुनि जो कारे में मौलवी उन वक़्त बि जेकॾहिं ईअं यादि कयूं त इंशाअल्लाह हिन मुल्क में इस्लाम जो निज़ाम नाफ़िज़ थींदो निज़ाम मुस्तफ़ा हिन धरती जो मुक़द्दर थींदो हक़दारनि खे उनजा हक़ मिलंदा क़ौमी खज़ाने खे अमानत समझी अमानतदार ऐं उनजे हक़दारनि ताईं पहुचायो वेंदो इंशाअल्लाह इहो सभु अवाम जी हिमायत ऐं ताईद सां थींदो कलमे गो मुसलमाननि जी हिमायत ऐं ताईद सां थींदो ऐं अवाम इंशाअल्लाह साथ ॾींदो तव्हां बि तयारु आहियो या हिन निज़ाम मां मुतमइन आहियो 22 अक्टूबर खां सिंध में अमन अमान जी बिगड़जंदड़ सूरत हाल ऐं सिंध में करप्शन ऐं बदउनवानी ऐं सिंध में वरी ॿियनि सूबनि खां कुझु वाधारी महांगाई आहे कुझु ऑफिसर वेठा आहिनि बंगलनि में ॿाहिरि निकिरनि कोन था ख़बर पए कोन थी त मार्केट जो छा रेट आहे गुज़िरियल ॾियारे असांजे पनवाकिल में असिस्टेंट कमिश्नर निकितो ऐं उन पेट्रोल पंपनि ते छापा हया लीटर जी जाइ ते लीटर जी क़ीमत में 1/2 लीटर पेट्रोल मिले पियो इन खां वधीक ॿी बेईमानी कहिड़ी हुजे ही जेकॾहिं वॾनि बंगलनि में मस्त थी सुतल ऐं वेठल ऑफिसर ये मैदान ते निकिरी अचनि पंहिंजी ज़िम्मेदारी पूरी करनि त घटि में घटि 300 महांगाई ख़तम थी सघे थी इन्हनि सॼे निज़ाम जे ख़िलाफ़ 22 अक्टूबर खां सिंध जे हर ज़िले में सिंध अमन मार्च जे उनवान सां हिकु अज़ीम शान कारवान निकिरे थो मां अव्हांखे दावत अर्ज़ कयां थो अव्हां बि इंशाअल्लाह इन अमन मार्च में पंहिंजे सखर जे इलाइक़े में आजिया कंदो इस्तक़बाल कंदो ऐं उन कॉन्फ्रेंस में शरीक थी करे पंहिंजी राय ऐं हिमायत उलमा जे परड़े में रखंदो अल्लाह रब्बुल इज़्ज़त इन कॉन्फ्रेंस के पंहिंजी बारगाह में शरफ़ क़बूलियत बख़्शे असांजो भाउ तनवीर साहब ऐं उनजा तमामु रुफ़क़ा जमियत उलमा इस्लाम जो तंज़ीमी यूनिट दोस्त अहबाब रब्बुल इज़्ज़त उनजे इन मेहनत ऐं जफ़ाकशी के पंहिंजी बारगाह में क़बूल फरमाए आमीन व मा अलैना इल्लल बलाग।